अशहदु अन्ना मुहम्मदन रसूलुल्लाह। आज़ादार हुसैनी ये चलन जिंदा रहे, आज़ादार हुसैनी ये चलन जिंदा रहे। हाज़ा खाने सजाने की लगन जिंदा रहे। आज़ादार हुसैनी ये चलन जिंदा रहे। हाज़ा खाने। जी नाज़रीन, हैदराबाद कासमाबाद जे इलाके में चाइनागोट में एक रैली मुनक़द की है। अंजुमन अलमदार चाइनागोट जे तरफ़ां इहा रैली हींअर बरामद थी आहे। इहा रैली आहे हींअर आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदे गुलिस्तान सिजाद खां पोइ मेमन टाउन खां पोइ भिटाई टाउन, आख़िरी मारविक टाउन में इक़दाम पते थींदी। अचो त हितां जा जेके अदादार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। उन खां अलावा हितां जा जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम बिल्कुलु सख़्तु कया विया आहिनि। रेंजर्स तैनात आहे, पुलिस जा नौजवान तैनात आहिनि। हिते हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे चेकिंग खां बिना अंदरि रैली में शामिलु नथो कयो वञे। उन खां अलावा हिते जेके अदादार आहिनि उनखे सबील, नंगर ऐं न्याज़ रस्तनि ते उन्हनि ते सबील ऐं नंगर न्याज़ कराए पियो थो वञे। हिन खां पोइ हितां मातम कंदे मारवी टाउन में वञी पहुचंदा। शुदा करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका न यादि में 1400 साल वारी जेका पुराणी यादि असां पंहिंजी ताज़ा करण जे लाइ हिन ज़ुल्जना खे जेको आहे न सिंगारे हिन पिण में बरामद करण हिनखे इन करे सिंगारे वेंदो आहे जो करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सवारी जेका आहिनि उहा ज़ुल्जना हुई। इहा ई ज़ुल्जना हुई, असांजो अक़ीदो इहो आहे। इन करे सिंगारे इन अलावा बि जेको आहे हिनखे मालिकनि जे जेके ॾींहं ईंदा आहिनि उन में हिनखे कढियो वेंदा आहिनि। जीअं अलाह ताईं खुमे क़दीर जो ॾींहुं थी वियो, जहिड़ो ईद मुबाइला थी वियो, उन में बि हिनखे कढियो वेंदो आहे। ख़ुशी खां वधीक असांखे ग़म हूंदो आहे, पर इमाम हुसैन जे ग़म में जेको आहे हिनखे असां कढियो वेंदा आहियूं। ॾहीं मुहर्रम जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इन ॾींहं ते माशाल्लाह अॼु जुलूस ऐं जलसा हलनि पिया ऐं बहितरीन इंतज़ाम लॻो पियो आहे ऐं सुठो माना आहे। हिते मजलिस थींदी आहे चौक ते, मौलवी साहब ख़िताब फरमाईंदा ऐं इंशाअल्लाह सही थी वेंदो। वाक़ई करबला जो इमाम हुसैन जी शहादत खे केरु थो भुलिजी सघे। इमाम हुसैन जी शहादत खे जेको आहे सो अॼु सभु मल्हाइनि पिया। हर मुसलमान उनखे जेको आहे सो अक़ीदत एतिराम सां मल्हाए पियो। इंशाअल्लाह अॼु ख़ैर ख़ैरियत सां इहो जुलूस ख़तमु थींदोसि। अॼोकी अहमियत जेको आहे सो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे शहीदनि साथियुनि सां शहीद थिया इन इस्लाम जे ख़ातिर, इस्लाम जे लाइ इन्हनि जेको आहे सो पंहिंजो क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु उहो ई आहे, हुन सदियुनि खां वठी अॼु ताईं जेको आहे सो हले पियो इहो सिलसिलो ऐं इंशाअल्लाह इहो ता क़यामत हलंदो रहंदो ऐं बहितरीन माना इंतज़ाम लॻा पिया आहिनि। सही नगर न्याज़ सबील लॻियूं पियूं आहिनि। त ॾिसो पिया जाम सबीलूं नगर न्याज़ हिते बि हीअं थोरी देरि खां पोइ न्याज़ हलंदो ऐं सुठे नमूने माना इंतज़ाम कया विया आहिनि। इंतज़ामिया सुठो तावन बि करे ऐं बहितरीन इंतज़ाम लॻा पिया आहिनि। जी ही ॾींहुं तमामु हिकिड़ो अज़ीम आलीशान ॾींहुं आहे जंहिंमें मतिलबु पंजतन पाक जी क़ुर्बानियूं मिलियल आहिनि, जिन में 72 ॼणनि जी क़ुर्बानियूं आहिनि। तमामु अज़ीम ॾींहुं आहे। इमाम हुसैन पंहिंजी आल सूदो पाण खे कुठायो करबला में जेको ज़ुल्म थियो हुयो, उन हिसाब सां हीअ रैली मुंतक़िद थींदी आहे। 10 जो मुहर्रम तमामु अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। इमामनि जी क़ुर्बानी आहे जिन दीन बचायो। इस्लाम ज़िंदा ई इमाम हुसैन जे शहीद थियण खां पोइ थियो आहे। इन ॾींहं जी एतिरी वॾी अहमियत आहे। वाक़ई करबला छा आहे साईं? वाक़ई करबला इहो इमाम हुसैन जिन पंहिंजी हक़ जी राह ते आहे, जिन पंहिंजी अलाह जी दीन खे फॉलो कयो। मतिलबु कुझु अहिड़ा माण्हू हुया उन्हनि वक़्त में, अहिड़ा नस्ल हुया जेके इन्हनि शयुनि खे ग़लति तसवुरु करनि पिया, चवनि पिया इहो सही न आहे,
हुननि जूं ॻाल्हियूं सही आहिनि। पोइ इमाम हुसैन जिन हुननि खे इहो पैगाम ॾिनो त अलाह जो राह सच आहे, इस्लाम अपनायो ऐं हीअ शइ सच अथव। इन्हनि जे ख़िलाफ़ु इहे शयूं ॻाल्हियूं थियूं। पोइ उन्हनि जी पाण में जंगबंदी बि थी वई। जंगबंदी जे हवाले सां इमामनि माना अलाह जी राह में क़ुर्बानी ॾिनी, उन्हनि दीन बचायो। अलमदार त हाणे गाज़ी अब्बास अलमदार जी वफ़ाए निशानी आहे। गाज़ी अब्बास जो अलम हूंदो आहे। गाज़ी अब्बास गुलशन कदीर हुया, वफ़ाए अब्बास हुया। ज़ुलझना जो कॉन्सेप्ट इहो आहे, इमामनि सां उन्हनि दौरनि में बि इन्हनि निभायो आहे ऐं इमामनि जी इहे सवारी रही आहे। इन्हनि जे करे असां इन्हनि खे ज़ुलझना जो दर्जो ॾींदा आहियूं। बिल्कुलु तमामु हर हंध ते मां सम्झां थो त उहो इंसान ई न आहे जंहिंजे दिलि में ग़मे हुसैन न आहे। हर को मौला जी राह में सबील न्याज़ लंगर बंदोबस्तु कंदो आहे। हीअ त पहिरीं खां ॾेई पर 40 ॾींहंनि ताईं एतमाम इहे शइ इन्हनि शयुनि जो हलंदो आहे ऐं तमामु इहा सुठी ॻाल्हि आहे। इन्हनि शयुनि जो एतिराम बि कजे। मौला जी राह में जेतिरो ॾिजे ओतिरो थोरो आहे। पैगाम इहो ई ॾींदासीं त मतिलबु मां इहो सम्झां थो पंहिंजे हिकिड़ो सोच में उहो इंसान ई न आहे जंहिंजे दिलि में ग़मे हुसैन न आहे। हीअ वॾा अज़ीम ॾींहं हूंदा आहिनि। इन्हनि खे माण्हू अक़ीदत ऐं एतिराम सां मञियो वञे, इन्हनि जी पैरवी करे उहे शयूं करे। सो असांजे इन्हनि इमामनि पंहिंजो दीन बचाइण लाइ पंहिंजा घर कोराया, पंहिंजा घर कुठायूं, पंहिंजो पाण खे ज़बा करियूं। एॾी वॾी उन्हनि क़ुर्बानी ॾिनी। अलाह जा प्यारा आले मोहम्मद हुया। सो असां इन दीन धर्म खे मतिलबु फॉलो करणु घुरिजे ऐं जेकी बि उन्हनि पैरवी कई आहे असांखे बि उन्हनि खे फॉलो करणु घुरिजे। वॾी महिरबानी। अॼु 10 मुहर्रम इमाम हुसैन, अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे। अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे। अॼु मुस्लमान जो ॾिहाड़ो आहे। हीअ इंसानियत जो ॾिहाड़ो आहे। हीअ इस्लाम जो ॾिहाड़ो आहे। छाकाणि त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेका क़ुर्बानी ॾिनी पंहिंजे बचनि सां, पंहिंजे ख़ानदान सां, हिन ॾिहाड़े खे उन इस्लाम खे ज़िंदा रखियो। अॼु जेको करबला जे नाले सां सॼी दुनिया जे अंदरि शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो थो वञे, पाकिस्तान या मुस्लमान मुल्क तोड़े जेके ग़ैर मुस्लमान मुल्क आहिनि उते बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ऐं संदसि ख़ानदान नंढा मासूम बचनि जी शहादत खे बि इंसानियत जो दर्श मिले थो। असां सभिनी खे घुरिजे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत ऐं उन्हनि जी बचनि जी शहादत ते सबक़ु हासिलु कयूं। असां इंसान जी पोइवारी कयूं, इंसानियत ते हलूं त आउं सम्झां थो जेका हीअ अॼुकल्ह जेको रतो छाण बि हले उन खां असीं परे थी सघूं था ऐं असांखे हिन दुनिया ऐं हुन दुनिया में बि आख़िरत जो निजात मिलंदी। छाकाणि त इमाम हुसैन इस्लाम ते सॾु ॾिनो ऐं संदसि ख़ानदान बि इस्लाम ते सॾु ॾिनो। असांखे बि इहो ई सबक़ु हासिलु करणु खपे त इंसान जी ख़िदमत कयूं तॾहिं असां इस्लाम जी ख़िदमत करे सघूं था। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो तव्हांजे मजमे में अची असांखे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जी सादत ॾिनी। वाक़ियो करबला साईं हक़ ऐं बातिल जो आहे। छाकाणि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको हक़ ते हो, यज़ीद जेको सो बातिल ते हो। मामूली ॻाल्हि हुई जेकॾहिं इमाम हुसैन यज़ीद जी बैत मञे हा त आउं सम्झां थो इंसान जो क़त्लेआम न थिए हा। पर जीअं त इमाम हुसैन हिकिड़ो बाशऊर इंसान हो, हुन पंहिंजे नाने जे दीन खे ऐं आलम इस्लाम खे बचाइण ख़ातिर हक़ ते बातिल ते न हलियो। बातिल जो हुन सख़्ती सां मुक़ाबिलो कयो। पंहिंजा ॿार मैसूम, नियाणियूं, नंढो औलाद करबला जे मैदान ते बेयारो मददगार जी हैसियत सां शहीद कराए छॾी, पर उहो हक़ तां न हटियो। असांखे बि उन हक़ जी पैरवी करणु खपे जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॼु खां 6100 साल अॻु में ॾेई वियो आहे। उन ते हलंदासीं त असां बि इस्लाम जे सही पैरवी करे सघूं। उन्हनि खे साईं इलाही ॾींहं लिखियो वियो, पर हूअं त हाणे जेका तारीख़ आहे उहा त 12-13 ॾींहंनि जी थिए थी, पर उहो इलाही अर्सो थियो। करबला जे किसे खे आउं सम्झां थो त दुनिया में हीउ वाहिद किसो आहे। अहिड़ी क़ुर्बानी कंहिं बि मज़हब में कान्हे का जेका इमाम हुसैन ॾिनी। नंढड़ा ॿार मैसूम तव्हां ॾिसो जेके सफ़ा ॿाहिरि ॿार मैसूम हुजनि उन्हनि खे उञारो ऐं बुखियल लिखियो वञे। उहो हिकु ॾींहुं बि न बल्कि 13 ॾींहं मुसलसल, 14 ॾींहं, 15 ॾींहं मुसलसल उन्हनि खे उञो ऐं बुखियो रखियो वियो। जेको अॼु ॾिसो हेतिरनि सदियुनि गुज़रण जे बावजूदि बि हर इंसान जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾिहाड़े खे ज़िंदा ऐं सलामत रखे थो। इहो ई वॾो सबक़ु आहे असांजे लाइ हक़ ऐं बातिल जी जंग जो, त जेका हक़ ते जंग आहे उनखे फतह ऐं जेका बातिल ते जंग आहे उनखे नीस्त ऐं नाबूद कयो। मां सम्झां थो दुनिया जे अंदरि इहो मीडिया ते बि अची चुको आहे त दुनिया जे अंदरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको नंगर न्याज़ कयो थो वञे, इहो कंहिं बि ॾिहाड़े ते कंहिं बि औलिया अंबिया पैगम्बर जे ॾिहाड़े ते नथो कयो वञे। छाकाणि त हीअ जेका क़ुर्बानी हिकिड़ी अज़ीम क़ुर्बानी हुई, उन वक़्त में बि हुई। अॼु बि जॾहिं मुहर्रम जा ॾिहाड़ा शुरू थियनि था त महसूसु असांखे इहो थिए थो त करबला जो किसो अॼु थियो आहे, कल्ह थियो आहे।
ऐं असां सभु जेके बि मोमिनीन मोमिनात आहियूं इमाम हुसैन जी पैरोकार कयूं था, छाकाणि त उहो हक़ ते हो। यकीननि असां बि उनजी पैरवी करे असांखे वॾो फ़ख़्रु महसूसु थियो। साईं ग़म जी त हाणे असां बयानु नथा करे सघूं। ॾाढो मुश्किल आहे, इमाम हुसैन जी शहादत जो ज़िक्र करणु ॾाढो मुश्किल आहे। असां पाण औलादी औकादी आहियूं, असां पंहिंजे औलाद खे ॾिसो, नंढा नंढा मासूमनि जो हुननि खे पाणी जी प्यास थी लॻे, उन थी लॻे, बुख थी लॻे, असां बर्दाश्त नथा कयूं। तव्हां थोरो ज़रा सोचो त सही त जेके माण्हू 10 ॾींहं 12 ॾींहं 13 ॾींहं उञा ऐं बुखिया करबला जे मैदान में बेयारो मददगार पिया हुजनि, सभु यज़ीदी पिया हुजनि ऐं तमामु मुख़्तसिर लश्कर हुजे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां, पर पोइ जी त मां तव्हांखे ॿुधायो, पर उहे हक़ ते हुआ, इन जे करे हक़ जी फतह थी मुख़्तसिर लफ़्ज़नि में। ऐं हिन ॾियारे जी जेका आउं सम्झां थो अहमियत आहे, उहा दुनिया में सभु खां अवलीन ऐं पहिरीं आहे। अहिड़ो ॾियारो शायदि ई कंहिं नबी, कंहिं पैगम्बर, कंहिं औलिया अंबिया खे। दोस्त माशाल्लाह, ये असांजो माशाल्लाह सुपर बिरयानी पकवान सेंटर APM में तमामु पुराणे नाले सां आहे। वरी ही कासमाबाद चौन जे साम्हूं तक़रीबन हिनखे 2 साल थी चुका आहिनि, पर अलाह जो शुक्र आहे तमामु बहितरीनु कमु आहे ऐं बहितरीनु क्वालिटी आहे। जेकी क्वालिटी आहे सभिनि जी हिकु क्वालिटी आहे, माना छोलो भी है तो मुर्गी भी है तो बाकरो भी है। असी बिरयानी पूरी तन में आ, चांवरन की क्वालिटी भी ज़बरदस्त है। माशाल्लाह भली केर भी ग्राहक हुए खाई तव्हां उन खां रिपोर्ट वठंदव, तव्हांखे बेहतर में बेहतर मिलंदी। वरी भी जंहिं दोस्त खे खपे तो असांजो मोबाइल नंबर लिखियो पियो आहे, सम्झे 0311308505। 24 कलाक असांजी सर्विस आहे, कहिड़े बि टाइम ते फ़ोन कंदो तो माशाल्लाह सुपर तव्हां हुनखे बेहतरीन में बेहतरीन क्वालिटी मिली वेंदी। 10 किलो चांवर मुर्गी में ऐं बिरयानी जेको आहे न, 10 किलो चांवर छोलनि में, मुर्गी में ऐं बाकरे में छा छा रेट आहिनि तव्हां? हाँ, मुर्गी में 6,500 रुपया रेट आहे, बाकरे में 12,500 रुपया रेट आहे, छोलनि में 4,000 रुपया रेट आहे, ऐं जे बीफ में कराईंदा वॾे में तो हुनजो 8,500 रेट आहे। महरमा जे हवाले सां तव्हां कुझु रेट कम कया न, अदा जेके चवंदा? कुल अल्लाह जो शुक्र आहे, मुंहिंजो जेको 12 महीना रेट हूंदो आहे उहो ई रेट आहे, कम न कयो आहे पर मथां ज़्यादा बि न कयो आहे। हिकिड़नि रेट वधाए छॾिया आहिनि, पकवान वारा मूंखां मानी खणी था वञनि काफ़ी सारा, सम्झो पंहिंजे हिसाब सां हलाईंदा, पर मुंहिंजो रेट उहो जाइज़ मुनासिबी जेको शुरूआत खां आहे उहो ई आहे। अॻे साल ऐं हिन साल में लंगर न्याज़ में केतिरो फ़र्क़ु आयो आहे? साईं वॾो फ़र्क़ु आहे, अॻ में घटि हुयो, सुठो हुयो, पर माशाल्लाह हीउ जेको 3 महीना लॉकडाउन हुयो उनजे करे खेर खेरात में वॾो फ़र्क़ु पियो। पचाए नथा सघूं, ॾेई नथा सघूं, काफ़ी माण्हू असांखां मोटी था। अॼोके ॾींहं में तव्हांजा केतिरा ऑर्डर आया आहिनि या केतिरा पेंडिंग में आहिनि, केतिरा तव्हां ॾेई चुका आहियो? माशाल्लाह सुबुह 6 बजे शुरू थिया हूँ, गणत न कई आहे, बाक़ी तक़रीबन 50 ते पहुची विया हूँ, अञा बि माना शाम ताईं ऑर्डर आहिनि। अॼु ॾही महरम जे हवाले सां तव्हां ॿुधायो त कहिड़ो वॾो ॾींहुं आहे उनजे बारे में तव्हां? साईं अॼु मौला हुसैन जो न्याज़ आहे, असां पाण गम में आहियूं, असां पाण उन ॾुख में शरीक आहियूं, जेको हिन ॾुख में शरीक न आहे त उहो इंसान ई न आहे। ऐं तमामु न्याज़नगर पाण बि कंदा आहियूं, पाण बि मौला ई आहियूं, हिन खां वधीक को ॾुख कोन हूंदो महरम खां, जंहिंजे करे इस्लाम दीन असांखे हर शइ मिली मौला हुसैन जे करे, न त कहिड़ी शइ हुजे का शइ कोन मिले हा, त पंहिंजे नाने जो दीन बि बचायो, असांखे इस्लाम बि घटे ॾिनई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्न हुसैन व अला औलादिल हुसैन व अला सहाबिल हुसैन। 10 मुहर्रम जे हवाले सां आउं इहो अर्ज़ु कंदुसि त सभु जा सभु उम्मत मुस्लिमा गॾु थी करे मौला हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी बर्पा करे वक़्त जे यज़ीद ज़ादनि खे ॿुधाइनि त असां सभु जा सभु मुस्लमान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे जी यादि गॾिजी करे मनाए करे ॿुधायूं था त असां सभु जा सभु हिकु मुस्लमान आहियूं, उम्मत वाहिद मुहम्मदी आहियूं ऐं हुसैनियत जो पैगाम हिदायत जो पैगाम आहे, हुसैनियत जो पैगाम अमन जो पैगाम आहे, हुसैनियत जो पैगाम इतिहाद बैनुल मुस्लिमीन जो पैगाम आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे तव्हां जुलूसनि में ॾिसो तमामु मुस्लमान हता कि गैर मुस्लिम भी मौला हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी में शरीक थी इहो पैगाम ॾियनि था त असां हुसैन सां गॾु आहियूं, यज़ीद सां गॾु न आहियूं। अॼु जे ॾींहं जी अज़मत ऐं ख़ुसूसियत इहा आहे त अॼु जे ॾींहुं मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे तमामु औलाद, तमामु असहाब समेत दीन इस्लाम के बचाइण जे लाइ क़ुर्बानी पेश कई। लिहाज़ा तमामु आलम इस्लाम जेको बि हींअर दीनदार आहे, जंहिं वटि बि हींअर दीन मज़हब ईमान आहे, इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी करबला जे करे बाक़ी आहे। अल्लाह जो दीन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करे बाक़ी आहे। त अल्लाह ताला फरमायो आहे
फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तहां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तहांजो ज़िक्र कंदुसि। जेको ज़िक्र इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में अल्लाह ताला जो कयो आहे, दीन बचायो आहे, अहिड़ो ज़िक्र न के नबी कयो आहे, न के वली कयो आहे, न कोई क़यामत ताईं करे सघे थो। इहा ज़ात इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। इन जे लाइ जॾहिं बि 10 मुहर्रम अचे थी, 9 मुहर्रम 10 मुहर्रम, इन ॿिनि ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव हर इंसान सोगवार नज़र थो अचे, हर इंसान गमज़दा नज़र थो अचे। इहो अल्लाह जो वाइदो आहे त तूं मुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे, मां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो। पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं पहिरीं मुहर्रम खां वठी करे 10 मुहर्रम ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में तमामु मुस्लमान भाइर आलम इस्लाम जा रोडनि ते सबीलूं लॻाईंदा आहिनि, शहज़ादे अली असगर जी सबील लॻाईंदा आहिनि, इमाम हुसैन जी मजलिसूं थींदियूं आहिनि, न्याज़ थींदा आहिनि, लंगर थींदा आहिनि, मजालिस अज़ा बर्पा थींदी आहे ऐं रोडनि जूं सफ़ाइयूं थींदियूं आहिनि। इहो हुसैनीअ जो पैगाम आम थींदो आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम जा ख़ुसूसी 10 ॾींहं मल्हाए करे असां इतिहाद ऐं बैनुल मुस्लिमीन ऐं हिकु थियण जो मुज़ाहिरो कयूं। वाक़ई करबला छा आहे? वाक़ई करबला हक़ ऐं सदाकत ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ जो नालो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में सूरह बक़रा में फ़रमायो आहे, क़द तबय्यन रुश्द मिनल गई, मां हिदायत ऐं गुमराही खे जुदा करे ॾेखारियो आहे। इहो जुदा जेका आहे हिदायत ऐं गुमराही करबला में थी आहे। हिदायत जो नालो हुसैन आहे, गुमराही जो नालो यज़ीद आहे। हुसैन मौला इन करबला में अची करे पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे बच्चनि खे क़ुर्बान करे ॾेखारियो त हिदायत सिरात मुस्तक़ीम मां हुसैन आहे ऐं बातिल ऐं गुमराह ऐं शैतानी ऐं ताग़ूतियत यज़ीद। इहो वाक़ई करबला उजागर करे थो हिदायत ऐं गुमराही खे। ज़ुलजना, ताज़िया, अलम, इहे सभु जा सभु करबला जी तशबीह जे हवाले सां असां कढंदा आहियूं। ज़ुलजना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ुलजना जे हवाले सां शबी कढंदा आहियूं। उहो जेको ताज़ियो आहे, इमाम हुसैन जा जनाज़ा न खयां विया हुआ, असां उहे ताज़िया खणी करे इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जनाज़नि जे हिसाब सां शबी ठाहींदा आहियूं ताज़ियनि जी। अलम अब्बास मौला गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम खे हुयो, उहो अलम कढी करे असां शबी करबला कंदा आहियूं। मां तमामु अज़ादाराने मज़लूम करबला, तमामु आलिम इस्लाम खे, तमामु ग़ैर मुस्लिमनि खे बि इहो पैगाम ॾींदुसि, तव्हां सभु जा सभु मज़लूम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हिन पैगाम खे उजागर करण में पंहिंजो किरदारु अदा कयो। पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे पाड़े में, गलियुनि ते, रोडनि ते, सभिनि में हिकु मोहब्बत जी फ़िज़ा क़ाइमु कयो ऐं जेको बि इन मोहब्बत जी फ़िज़ा खे बर्बाद थो करे, जेको बि फ़िरका वारियत फैलाइणु चाहे थो, उनखे तव्हां मुंहुं बंदि करे चओ त असां मौला हुसैन अलैहिस्सलाम जा मञण वारा आहियूं, असां अमन जो पैगाम रखूं था, असां इतिहाद कयूं था, असां सभु हिकु वाहिद उम्मत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां शुक्रगुज़ार आहियां। तौर ते अॼु कोई जुलूस इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेके इंसानियत जे आलमबरदार ऐं ख़ातम नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे जा अहम फ़र्द हुआ, जे शरीयत मोहम्मदी जे दिफ़ा जे लाइ करबला में पंहिंजे अहलो अयाल सां गॾु पहुता। उन जो बुनियादी मक़सदु इस्लाम जे अंदरि इंसानियत जी बका जे लाइ इस्लामी शरीयतूं उन जे क़दरनि खे ज़िंदा करण जे लाइ जेका इमाम हुसैन लाज़वाल क़ुर्बानी ॾिनी आहे, उनखे ख़राज तहसीन पेश करे सॼी दुनिया जे गॾोगॾु जे कासिमाबाद में मरकज़ी जुलूस चांडिया ॻोठ अंजुमन अब्बास अलमदार जे तरफ़ां निकिरे पियो। इन जुलूस जे अंदरि न फ़क़ति शिया पर सुन्नी ऐं उन सां अलावा इस्लामी दुनिया जा ॿिया मकातब फ़िक्र, साॻे वक़्त ते हिंदू, ईसाई, सिख बि असां सां गॾु इन जुलूस में शरीक हुजनि था। बुनियादी तौर ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी हीअ आज़ादारी पूरी इंसानियत जे लाइ हिकिड़ी दिफ़ा जो सबबु बणिजे थो, ताकी महकूम ऐं मज़लूम क़ौम उत्साह पैदा करे सघनि ऐं ज़ालिम ऐं जाबिर क़ुवतनि जे ख़िलाफ़ु क़याम करे सघनि। रैली किथां किथां गुज़रंदी, किथे आख़िरी हीअ मरकज़ी जुलूस जेको आहे इंशाअल्लाह चांडिया ॻोठ मां बरामद थींदो। ज़ोहर जी नमाज़ खां बाजमात ज़ोहर जी नमाज़ थींदी, उन खां पोइ जुलूस बरामद थींदो जेको हितां मेन रोड सां गुज़रंदो मॉडल टाउन, हैदराबाद बंगलोज़, गुलिस्तान सजाद, अख्तर काटेज खां थींदो बाईपास खे क्रॉस करे भिटाई टाउन ऐं उन खां पोइ मारवी टाउन चौक ते जेको आहे उहो मरकज़ी जुलूस जी जेका शिकिल अख़्तियार कंदो।
उते मरकज़ी ख़िताब थींदा शाम ग़रीबा जो जेको आहे थींदो उते ज़ंजीरदानी थींदी उन खां अलावा जेके नौजवान आहिनि उहे पंहिंजे रत जो अतियो कंदा थैलेसीमिया जे मरीज़नि खे ताकी इमाम हुसैन जे नाले ते उहो रत जेको आहे उहो इंसान जी ज़िंदगी में जेको आहे उहो किरदारु अदा करे। जुलूस जेको आहे इंशाअल्लाह मग़रिब जी नमाज़ ते जेको आहे जामे मस्जिद भिटाई नगर ते जेको आहे नेर पज़ीर थींदो। अॼोको ॾींहं जी ख़ासि अहमियत ॻाल्हि कहिड़ी आहे? इमाम हुसैन अलैहिस्सलाम बुनियादी तौर ते इंसानी क़दरुनि खे ज़िंदा करण जे लाइ जेको क़याम कयो उहो बुनियादी तौर ते हिन वक़्तु जेको सॼी दुनिया जो मसइलो जेको इंसानियत आहे ऐं मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि जे लाइ जेके अक़वाम मुतहिदा ठही आहे उन्हनि खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम 1400 साल अॻु में इहो क़याम कयो। अॼु सॼी दुनिया बेदार थी करबला में अरबेन जी सूरत में करोड़े माण्हू जेके आहिनि गॾु थियनि था। बुनियादी तौर ते अक़वाम मुतहिदा ऐं मज़लूम क़ौमुनि खे इहो उत्साह ऐं ज़रूरत बख़्शनि था त महकूम ऐं मज़लूम क़ौमूं पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदा रहनि ऐं इंसानियत खे ताबद ताईं ज़िंदा रखण में पंहिंजो किरदारु अदा कनि। ज़ुल्जना जे बारे में तव्हां बुनियादी तौर ते शबीह ज़ुल्जना आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका ज़ुल्जना हुई करबला में उन जी हिकिड़ी वफ़ा जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। इमाम हुसैन खां वठी हज़रत मोहम्मद खां वठी इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां पोइ तमामु आइमा मासूमीन सां गॾु जेका ज़ुल्जना रही आहे उहा बुनियादी तौर ते अहल बैत सां वफ़ा कंदी रही आहे। त उन सां असांजा आज़ादार जेके आहिनि उन्हनि जी शबी तयारु कनि था ऐं उन सां गॾोगॾु आज़ादारनि जी मोहबत ऐं अक़ीदत उन सां जेको मोहबत आहे उहो बुनियादी तौर ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ुल्जना सां शबी हुजण जे नाते मोहबत जो इज़हार कनि था। सबील ऐं नियाज़ बुनियादी तौर ते सबील इन करे आहे ताकी जेको करबला में 3 ॾींहं जेको आहे हिकिड़ो सितम ज़रफ़ी जो जेको आहे ठहियो जिते पूरी इंसानियत जेका आहे यज़ीदियत जी क़ुवत में थी करे अहल बैत जे अॻियां मुसीबत जो पहाड़ जेको आहे तामीर कयो। अॼु जा आज़ादार जेके आहिनि उहे बुखायल उञायलनि खे जेको आहे उहो सॾु करे प्यारनि था ताकी करबला जे उन्हनि जी यादि ताज़ा थी सघे ऐं उन दौर जे ज़ालिम खे हिन दौर में जेको आहे उहो आश्कार करे सघिजे। बुनियादी तौर ते सबील जेको आहे उहो इहो किरदारु अदा करे थी। उन खां अलावा नगर न्याज़ जेको आहे उहो बुनियादी तौर ते सॼी दुनिया जे अंदरि हिन वक़्तु जेको आहे फूड सिक्योरिटी जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे पर उन जे बावजूदि बि अक़वाम मुतहिदा जे रिपोर्ट मुताबिक़ त इहा जेका नगर ऐं न्याज़ जेको आहे उहा 40% दुनिया जी आबादी खे खाराइण में पंहिंजो किरदारु अदा करे थी। माना 40% जेके बुखायल उञायल रहनि था उन्हनि खे हिननि ॾींहंनि जे सदक़े जेको आहे उहो खाइण पीअण नसीबु थिए थो। हिन रैली जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम ऐं सफ़ाई जा इंतज़ाम अलहमदुलिल्लाह कंहिं हद ताईं तमामु सेटिस्फाइड आहिनि। पुलिस जी हिकिड़ी त नफ़री आहे पर उहा महदूद ज़रूरु आहे। जिते हज़ारनि जो हुजूम हुजे थो ऐं लखनि जी आबादी जेको आहे उहो जुलूस हुजे थो उन में हिकिड़ो महदूद वसाइल ज़रूरु आहिनि पर ज़ाहिर आहे इंतिज़ामिया जी हिकिड़ी पंहिंजी लाचारी ज़रूरु आहे। साॻे वक़्त ते अलबास स्काउट जेका असांजी रज़ाकाराना नौजवाननि जी स्काउट आहे उहा बि बाक़ाइदा पंहिंजे ज़ोर शोर सां जेको आहे हिन जे जुलूस जा इंतिज़ामात खे कंट्रोल करे थी। साॻे वक़्त ते रेंजर्स आहे उन्हनि जा बि इंतिज़ामात जेके आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि। अलबास स्काउट इन सॼे जुलूस खे हलाइण जी ज़िमेदार आहे। ईअं ई पाकिस्तान फोर्सिस इंटेलिजेंस जेको आहे उन्हनि जो बि हिकिड़ो भरपूर तावन रहियो आहे। असां सभिनी इदारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। बिल्कुलु तालका कासमाबाद जे हवाले सां हिते जो TMO CMO जेको आहे साईं हातिम मल्ला साहिबु उन खां अलावा चेयरमैन कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी काशिफ शोरो साहिबु उन खां अलावा हिते जो MPA साईं जाम खान शोरो साहिबु उहे मुसलसल हिन जुलूस खे पंहिंजे हुन सां रखंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जी कोऑर्डिनेशन जे ज़रिए हिन वक़्तु 3 ॾींहंनि खां वठी मुसलसल कासमाबाद जो सैनिटेशन जो मसइलो हुजण जे बावजूदि बि असांजे जुलूस जा जेके रूट आहिनि उहे हिन वक़्तु ताईं क्लियर थी रहिया आहिनि। जी हा, इन करे असांजे सिंध बेनज़ीर हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन आहे। उन खां अलावा DHO हैदराबाद जी जेका आहे उहा असांजी टीम असां सां गॾु आहे। उन खां अलावा अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ असांजी कासमाबाद अमन कमेटी आहे जंहिंजो सदर ऐं उन सां अलावा तमामु मकातफ़ फ़िक्र जा जेके आलमी दीन आहिनि उन्हनि खे बि असां गॾु खणी हलायूं ताकी चिड़ ॾियणींदड़ तक़रीरनि खे बि पाबंद करे सघिजे। साॻे वक़्त ते बर वक़्तु जेको आहे मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ हिकिड़ो तहरीक पैदा करे सघिजे। रैली में केतिरा माण्हू जेके शरीक थींदा? जुलूस जो तक़रीबन जेको शुरूआति थिए थी उन में सवन में हुजनि था 500 खां 800 ताईं जेका आहे उहा शुरूआति में थिए थी ऐं इहा जुलूस जॾहिं पंहिंजे उरूज ते पुॼे थो त उहो 10,000 खां 12,000 ऐं जॾहिं शाम ग़रीबा थिए थी त उहा 20,000 ताईं पुॼे थी। कासमाबाद जे हिकिड़े नंढड़े इलाइक़े में हेॾे वॾे लेवल जो जुलूस थियणु हिकिड़ी अहल बैत सां मोहबत ऐं अक़ीदत जो बि इज़हार आहे। साॻे वक़्त ते मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि खे ज़रूरत बख़्शण जो बि हिकिड़ो अहम किरदारु।
शाम ग़रीबा बुनियादी तौर ते अहल बैत जी उहा मुसीबत जंहिंखे सॼो समराइज़ कजे थो जेको 10 ॾींहंनि में असांजो जेके बि मजलिस हुजनि थियूं उन्हनि में अहल बैत जो आख़िरी वक़्तु जेको तमामु मुसीबत ॾींदड़ आहे जेको अहल बैत जो जॾहिं शाम ग़रीबा करबला जो सॼो सानियो जेको उहो गुज़री वञे थो उन खां पोइ अहल बैत ऐं उन जूं मस्तूरात जेके ख़ैमनि में हुजनि थियूं उन जी मुसीबत खे यादि कंदे असां पंहिंजी नियाणियुनि खे परदनि ऐं तहफ़ुज़ जो साॻे वक़्त ते सिंध जे अंदरि जेके बि नियाणियुनि जे मथां ज़ुल्म थिए थो उन्हनि खे करबला जे हिन तहरीक जे ज़रिए असीं काउंटर कयूं था ऐं उन्हनि खे रोकियूं था ताकी अहल बैत जी हिन मज़लूमियत खे मद्देनज़र रखी करे हुननि खे हिकिड़ो ज़मीर बेदार थिए ताकी हू जेके इन अहिड़े क़िस्म जा वाक़ियात जेके रोकण में पंहिंजो किरदारु अदा कनि। असांजे अज़ादारनि खे मुसलसल मजलिसनि जे ज़रिए आलमनि जे ज़रिए इहा कोशिशि रही आहे त जेके हिन वक़्त ताईं बैरूनी क़ुवतूं आहिनि हिते भरपासे वारनि मुल्कनि जी हिकिड़ी दहशतगर्दी आहे उहा लहर आहे उन खां अलावा हिकिड़ी साज़िश तहत मुख़्तलिफ़ इस्लामी क़दरनि जे अंदरि अहिड़ा मौज़ूआत शामिलु कया विया आहिनि जेके चिड़ ॾियारनि था पर असीं अज़ादारी जे ज़रिए इहा कोशिशि कयूं पिया ऐं मजलिसनि जे ज़रिए त हतल इम्कान इंसानियत जो पैगाम मिले तमामु मकातब फ़िक्रनि जी इज़त नफ़्स जेका उहा बरक़रार रहे उन्हनि जो तालीमात जेको आहे मुआशिरे में अयां रहे ऐं तबलीग कंदी रहे। सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो हीउ प्रोग्राम तक़रीबन सॼी दुनिया में इहा ॻाल्हि वाज़े आहे त मज़लूमनि करबला जा पैरोकार ख़ुदि मज़लूम आहिनि उन्हनि कॾहिं ज़ुल्म न आहे कयो हज़ारनि जे तइदादनि जे हुजण जे बावजूदि बि हू हुकूमत सां मुतालबो कंदा आहिनि कॾहिं बि हरां करे हमिलो करण जी कोशिशि न आहे कई। तो हिन वक़्तु बि अज़ादारनि खे इहा गुज़ारिश कयूं था त करबला बुनियादी तौर ते सब्र जो हिकिड़ो वॾे में वॾो मज़हर आहे। इमाम हुसैन जी सभु क़ुर्बान थियण जे बावजूदि बि इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त इमाम हुसैन असां सब्र कयो आहे। असां मोमिननि खे गुज़ारिश कंदासीं त कंहिं बि क़िस्म जी दिलि आज़ारी थिए थी तॾहिं सब्र कयो ताकी कानून पंहिंजा लवाज़मात पूरा करे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघे। जी नाज़रीन अॼु सुबुह जेका मंझंदि जो निमाज़ ज़ोहरिन जेका चांडियागोट में अदा कई वई आहे उन खां पोइ हीअ रैली बरामद थी आहे चांडियागोट खां थींदे गुलस्तान सजाद भिटाई टाउन ऐं आख़िर में मारवी टाउन में एकता पदी थी आहे। हिन रैली में जेके अज़ादार आहिनि उन सिनाज़ीनी बि कई आहे जेके नुंहं आहिनि नायत खां आहिनि उन्हनि पंहिंजा नुंहं बि कया आहिनि ऐं आख़िर में हिननि ज़ंजीरनि जी मातम कई आहे। हिन इमाम हुसैन खे बेटा पेश करण लाइ इहा रैली कढी वई आहे। अॼु ग़म हुसैन मल्हायो पियो थो वञे जेके अज़ादार मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी रहिया आहियो मातम बि करे रहिया आहिनि ऐं आख़िर में हिननि सीनाज़ोनी बि कई आहे ऐं ज़ंजीरनि जो बि मातम कयो आहे। कैमरामैन फराज़ उमरान सां गॾु महबूब जमाली सोच टीवी हैदराबाद। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.